नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खैबर में खबर ॾींदा हलूं त खैबर जे ॻोठ शहीद निज़ामुद्दीन पछो जे अॻुवाण मोहम्मद शरीफ पछो, मलूक पछो ऐं ॿिनि ॻोठनि मीडिया आॾो दाईंदे चए त असांजे ॻोठ जो 50 साल खां वठी मुश्तमिल आहियूं। असां हिते प्लाट ज़रख़रीद मोहम्मद सालेह मीरबर खां वरिता हुआ, तंहिंखां 50 साल थी चुका आहिनि ऐं हिते असांजे ॻोठ में तक़रीबन 100 खां मथे घर आहिनि ऐं सालेह मीरबर जे फोत थियण खां पोइ हिकु ब्लैकमेलर माण्हू बशीर कलियार असां ते कूड़ा केस करे कोर्ट सगोरी खां फ़ैसिलो वरिताईं त ज़मीन मुंहिंजी आहे, जिते पछा बिरादरी ॻोठाण कब्ज़ो करे वेठा आहिनि। जॾहिं त मोहम्मद शरीफ पछो चयो त असां वटि प्लाट जा कागज़ मौजूद आहिनि ऐं असां वटि शायदि बि मौजूद आहिनि। असां ग़रीब ऐं वसवारनि खां इंसाफ़ जी अपील आहे। बशीर कलियार जेको आहे उहो कब्ज़ा ग्रुप आहे। अॻु में असां इलाही चकर मां पूरी नोटिस ॾिना आहिनि। असां हाणे उन में मोहम्मद शाह आहे, इक़बाल शाह आहे, मौजूदु माण्हू आहिनि, वक़्तिया वेठल आहिनि, पर असांजा वॾा जेके आहे उहे उन लिखत पकी जो हिसाबु हो ई कोन चयो हिते आहे। पोइ मोहम्मद सालेह वियो गुज़ारियो उन ॾे असां हिननि जे पोयरनि ॾे असां वियासीं। असांजो तव्हां हाणे लिखत हुजे त असांजी लिखत ॾियो, पर लिखत असां चयूं असांजो भाऊ खपायो, असांजो उन में का वारसी कान्हे न को छा। पोइ उन तक़रीबन 20 साल 15 सालनि खां 20 साल खां पोइ इहे असांजे कलियार आयासीं। उते आया जेॾी महिल असां ॾे आया हिते नोटिस आहे त हिन चयो मुंहिंजी बनी आहे, बनी वारी छाजी आहे त असांजो ॻोठु लॻो पियो, तूं हींअर किथां आयो? कब्ज़ा ग्रुप उन चकर असां इलाही चकर विया आहियूं। रोज़ ॿारनि में पुलिसूं वेठियो घिड़ी थो पए, मापन छा असां हिन लाइ अॻिते इतला था करियूं। हिन मां को माण्हू मरी पियो या धमकी पइजी वियो, हिन ज़िले माण्हुनि में कंध में अथनि। हीउ हिकु चकर न हज़ार ब्लैकमेल थो करे, लॾियो छॾियो, हिन जी प्रॉपर्टी ते आहे किथे। असां हिते वेठा आहियूं, असां नंढा थी वॾा थिया आहियूं। असांजो क़दीम ॻोठ आहे, पुराणो ॻोठ आहे, तव्हां पाण ॾिसी सघो था। असांजा घर आहिनि, हू कूड़ थो ॻाल्हाए त कब्ज़ो कयो वेठा आहिनि। छाजो कब्ज़ो आहे? कहिड़ी पोख आहे हिते? कहिड़ी बनी आहे हिते? असां ग़रीबनि खे ज़लील कयो आहे। राति ॾींहुं असांखे आराम कोन्हे, असां बचड़ा वठी केॾांहुं वञूं? ग़रीब माण्हू असांखे हींअर केरु वेहणु ॾींदो? असांजो हक़ आहे, असां ग़रीबनि जो इंसाफ़ कयो। 6 में मूं ख़रीद कई साले खां जी, ठीक है। असल मालिकनि जो साले हो, ठीक है। पोइ साले वियो गुज़ारे, पोइ हुनजे वारसनि खां ॿियनि खां मूं लिखाए वरिती, रजिस्ट्री कराए। पोइ फ़ैसिला रखिया मखदूमनि वटि, हेॾा होॾा हिननि ई रखिया, पर पोइ हीअ हलिया विया कोर्ट में। हीअ विया कोर्ट में, आउं कोन वियो। पोइ हीअ कोर्टनि में विया हलिया, पोइ ज़ाहिर मूंखे बि वञिणो पियो। पोइ इन केस हाराए विया कोर्टनि मां, आउं केस कढे वियो आहियां। हाणे मुंहिंजी प्रॉपर्टी जेका आहे सो कोर्ट खे मूंखे ख़ाली कराए ॾियणी आहे। अदालत के एजुकेशन मुंहिंजी थी वई आहे, सो हाणे कोर्ट खे ॾियणी आहे। हिते वेठल आहियूं ऐं जॾहिं न को असांजो ॻोठु आहे, हीउ ॻोठु आहे, हीउ चए थो त ज़मीन जो कब्ज़ो आहे। कब्ज़ो करे असांखे ज़लील करे छॾियो। 5 महीने 6 महीने असां वटि जहिड़ी पुलिसनि जूं गाॾियूं बीठियूं आहिनि। हाणे असीं पंहिंजे बच्चनि जी असीं रोज़ी जी कयूं, असां पंहिंजे गुज़रान जी कयूं, जा पुलिसनि खे मोह ॾियूं। हाणे हर रोज़ त असांखे परेशान करे थो छॾे। असांजो इंसाफ़ कयो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।